ॻाल्हियुनि जा ॻोठ बनाइण पर अमल खां आङूठो कढी वियणु। कुझु माण्हू रुगो ॻाल्हियुनि जा ॻोठ ॾियण में पूरा हूंदा आहिनि। जेको चवंदा आहिनि सो कंदा कोन आहिनि, फ़क़ति ॻाल्हियुनि जा गहीर हूंदा आहिनि ऐं रुगो ज़ुबान सां चवंदा वतंदा आहिनि त आउं हीउ करे छॾींदुसि, आउं हू करे ॾेखारींदुसि, अॼु हीउ थो करियां, सुभाणे फ़िलाणो कमु कंदुसि, पर कंदा कुझु कोन आहिनि। रुगो सोचींदा वतंदा आहिनि पर करे कुझु कोन ॾेखारींदा आहिनि। तव्हांजो वक़्तु गुज़री वेंदो आहे ऐं पोइ हासिलु कुझु बि नाहे थी सघंदो ऐं पोइ छा थींदो आहे, हथ मैटींदा रहिजी वेंदा आहिनि। सुठी सोच ते अमल करण सां सुठा नतीजा हासिलु करे सघजनि था, पर इहो खेनि केरु सम्झाए। के त ॼाणी बुझी ख़बर हूंदे सूंदे बि अमल कोन कंदा आहिनि। अहिड़ा माण्हू जेके यकदमि अमल न कंदा आहिनि से अधु में रहिजी वेंदा आहिनि ऐं हयाती जी डोड़ ऐं चिटाभेटी में ॿिया खान अॻिते निकिरी वेंदा आहिनि। से इहो कोन सोचींदा आहिनि त ख़्वाबनि जी ताबीर ऐं सपना साबिया करण लाइ रुगो खोखलियूं ॻाल्हियूं करण मां कुझु बि हड़ हासिलु कोन थींदो आहे, पर अमल करण सां, महिनत करण सां, जाखोड़ करण सां ई कामयाबी मिलंदी आहे। तंहिं करे वक़्त जो क़दुरु कयो ऐं हर कमु सोचे सम्झी ऐं महिल मौक़े पटांदड़ करियो। जेकॾहिं वाक़ई ज़िंदगी में कुझु करिणो आहे ऐं कामयाबी ऐं कामरानी हासिलु करणी आहे त पोइ हिकदमि अमल करणु सिखो। जेकॾहिं न त पोइ रुगो सोचींदा वतंदा ऐं वक़्तु हिकु तिरकणी मच्छी जीअं हथ मां छॾाए वेंदो ऐं पोइ पछताव ऐं नाकामी खां सवाइ कुझु बि न मिली सघंदो। किन माण्हुनि जी वरी इहा बि तबियत हूंदी आहे, जेको कमु चयो त चवंदा यार हींअर मूड न आहे, ऐं जेको कमु चयो त असल तप वठी वेंदो आहिनि, ॿरो चढ़ी वेंदो अथनि ऐं जवाबु वरी कहिड़ो ॾींदा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त आउं मूडी आहियां ऐं जॾहिं मूड थींदो तॾहिं को कमु करे सघंदुसि। इहो मूड में अचणु ऐं इहो बि हिकिड़ी माना सुस्ती जी निशानी आहे। तंहिं करे रुगो सुस्ती, काइली, गेदीपणू, बेज़ारगी, डपु, ख़ौफ़ सां मुक़ाबिलो करण में ई मर्दानगी आहे। ऐं जेको सोचो था उन ते अमल करण बि सिखो ऐं अॼु खां ई शुरू करियो। कॾहिं कंदा? सोचो माण्हू कुझु कंदो त कुझु थींदो। तव्हां उथो ऐं हिन ई वक़्तु पंहिंजी सोचुनि खे ऐं सुनहरी सपननि खे अमली वेस पारायो। चवंदा कोन आहिनि त हरकत में ई बरकत आहे। जेकॾहिं चुरपुर ऐं तहरुक में माण्हू ईंदो त कुझु थींदो। मिसाल तौरु जेकॾहिं कलम आहे ऐं पन्नो साम्हूं पियो आहे त ज़ाहिर कलम जेको आहे सो पाणे अस्कुद कोन लिखंदो, उनखे हथ में झलणो पवंदो, तॾहिं कुझु पने ते माण्हू लिखी सघे थो। किताबु ख़ुदि ब ख़ुदि कोन पढ़िजी वेंदो आहे, पर उनखे पढ़ण लाइ किताबु खणिबो ऐं उनखे जुल्द मां पकिड़े वर्क गर्दानी कबी, तॾहिं कुझु माण्हू पढ़ी सघंदो। पाणे वेठे वेठे त कुझु बि कोन थींदो आहे, उन माण्हू त वारी वरी वेंदी आहे। तंहिं करे हिमत करियो, संदरो ॿधो, कमर कशो। चवंदा कोन आहिनि त हिमत है मर्दा मदद है ख़ुदा। सो प्यारा, तव्हांजो रोशन मुस्तक़बिल तव्हांजे ई हथनि में आहे, तव्हांजे ई हथ वस आहे। जेको चओ था त कंदासीं, तंहिंजी शुरूआति हींअर ई हाणे करणु सिखो। फ़क़ति ॻाल्हियुनि जा ॻोठ न ॿधो ऐं ॻाल्हियुनि जा गहीर न थियो, पर अमल करे ॾेखारियो। यकीन ॼाणो कामयाबी तव्हांजा क़दम चुमंदी ऐं दर जी बानी ऐं दासी थी गुज़ारींदी।